नाज़िम बेदरफ़ा के ॿुधाईंदा हलूं त दादू में सियासी बुनियाद ते भर्ती थियल अक्सर वॾा मुंशी अहलियत वारी टेस्ट पास न करे सघिया आहिनि। 3 SSPs ते बदल कमेटी वॾनि मुंशियुनि खे खां वरितल टेस्ट रिपोर्ट जारी करे छॾी आहे। दादू ज़िले जा 8 वॾा मुंशी अहलियत वारी टेस्ट जो इम्तिहान पास न करे सघिया आहिनि। दादू ज़िले जा अक्सर वॾा मुंशी टेस्ट में फेल थी विया आहिनि। केतिरा ई गैर हाज़िर रहा। मूंखे ॿुधाईंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ आहे त दादू में सियासी बुनियाद ते भर्ती थियल अक्सर वॾा मुंशी अहलियत वारी टेस्ट पास न करे सघिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मंज़ूर महेसर खां। जी मंज़ूर, अपडेट कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदा रहां त दादू ज़िले में थाणनि ते सियासी बुनियादनि मुंशी मुक़ररु थियण खां पोइ DIG हैदराबाद पारां नोटिस वठण खां पोइ 3 ASPs ते मुश्तमिल कमेटी पारां वॾनि मुंशियुनि जी टेस्ट जा नतीजा जारी करे छॾिया आहिनि, जंहिंमें दादू ज़िले जा 8 मुंशी अहलियत जो इम्तिहान पास करे न सघिया आहिनि। DIG हैदराबाद जे हुकुम ते वॾनि मुंशियुनि खे अहलियत वारी टेस्ट में दादू ज़िले जा 8 मुंशी फेल थी चुका आहिनि, जंहिंमें मेहर थाणे जो अनवर अली, फरीदाबाद थाणे जो खुदा बख्श, केनशाह थाणे जो हाजी अब्दुल्ला, ताम या नसीर समेत मुख़्तलिफ़ थाणनि जा वॾा मुंशी शामिल आहिनि। उन सिलसिले में दादो DIG हैदराबाद पारां हिकु लेटर जारी करे SSP के पाबंद कयो आहे त जेके टेस्ट में फेल थिया आहिनि उन मुंशियुनि खे हटाए टेस्ट मुंशियुनि खे वॾो मुंशी मुक़ररु कयो, पर उन में दादू ज़िले में कंहिं बि थाणे ते लेटर ते अमल न थी सघियो आहे। जॾहिं त जेकी टेस्ट हुई उन जा मुकमल नतीजा जारी कया विया आहिनि। SSP दादू पारां ज़िले में फेल थियल मुंशियुनि खे अञा ताईं हटायो न वियो आहे ऐं DIG वारे लेटर ते अमल न थी रहियो। वाज़िह रहे त रिटन टेस्ट में इहे फेल थियल मुंशी 20 खां बि घटि मार्कूं खयूं, जंहिं सबबु फेल थिया आहिनि, जॾहिं त केतिरा वॾा मुंशी गिरादर टेस्ट में गिरादर रहिया आहिनि। जी ठीक है मंजूर, वॾी महिरबानी मानसी।